नमस्ते आप सबको हंसते हंसते आपके धनी की तरफ से। दोस्तों मां आया सब टीवी जे सीरियल तेनाली रामा जो धनी ऐं सिंधु दर्शन जो होस्ट है तव्हां जो दोस्त संजय मंगनाणी। अज कया तो तव्हां सभिनी खे कुर्बायती कोठ ऐं नींद निमाणी कि सिंधु दर्शन जी टैगलाइन आहे सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे, सिंधी कला सभ्यता संस्कृति जी सिंधु दर्शन ही सच्ची पहचान आहे। दोस्तों सिंधु दर्शन मीडिया चैनल जंहिंजी पहुंच आहे 190 का वधीक देशन में 2000 का मथे शहरन में ऐं सिंधु दर्शन जी व्यूअरशिप कंफर्म व्यूअरशिप आहे 5,30,000 दर्शकन ताणी। तो दोस्तों सिंधु दर्शन घरनी प्रोजेक्ट जी लाइव स्ट्रीमिंग जी शानदार सफलता का पोए अज तव्हां जे साम्हूं खणी पियो अचे हैदराबाद जे साईं गीता आश्रम जो सर्व दोष शांति यज्ञ जो लाइव प्रसारण यानी कि लाइव स्ट्रीमिंग सिधो मुंबई जे खाव जिमखाना ग्राउंड में 20 जनवरी सुबह जो 11 का 1:30 लगे ताणी यो सर्व दोष शांति यज्ञ पाण कंदा हाजिर हजूरी सतगुरु साईं कुमार बाबा जी। तो दोस्तों ना विसारजो यो शानदार इवेंट के ॾिसण जेको 20 जनवरी आर्तवार जे ॾींहुं सुबह जो 11 खां 1:30 लगे ताणी थींदो ऐं तव्हां इन इवेंट के लाइव ॾिसी था सघो www.sindhudarshan.com ते। थैंक यू।